ॿ त 12। ॿधीअ में ताक़त आहे। गोपाल, तूं अकेलो हिन महिल ॿाहिरि न वञ, मां बि तोसां गॾु हलां थो, छो त 2 त 12। 2 गिदरा हथ में खणण, हिक खां वधीक कम करण। तूं चाहीं थो त नौकरी बि करियां ऐं दुकान बि संभालियां। इहो त थियो 2 गिदरा हथ में खणण। ॿरे तेल सड़े वट, वाह अड़े ॾिया वाह। महिनत कनि हिकिड़ा, सारा थिए ॿिए जी। सुबुह खां राति ताईं दुकान महिनती नौकर हलाइनि, पर नालो थिए सेठ जो त वाह जो दुकान थो हलाए। इनखे चइबो आहे ॿरे तेल सड़े वट, वाह रे ॾिया वाह। 2 शींहं हिक ॿेले में न ठहंदा। 2 ताक़त वारा गॾु न रही सघंदा। दीपचंद जहिड़ो वॾो ठेकेदार ॿिए कंहिं वॾे ठेकेदार खे हिते टिकण ई नथो ॾे, छो त 2 शींहं हिक ॿेले में न ठहंदा आहिनि। ॿधे चोर ते हर कंहिंजी काह। हिक भेरे जे कंहिं को गुनाह कयो त पोइ हर को पियो हुनखे निंदींदो। हिक दफ़े सेठ नौकर खे 5 रुपया चोराईंदे पकड़े वरितो। हाणे त हर दफ़े का शइ गुम थिए त उन ते ई इल्ज़ाम लॻंदो आहे। इन करे चवंदा आहिनि त ॿधे चोर ते हर कंहिंजी काह। बकरी खीर ॾिए पर फोलड़ियुनि गाॾड़। सुठे वहिंवार सां गॾु थोरो ख़राब वहिंवार हुअण। सेठ दिलि जो त ॾाढो नरम ऐं बाज़ारो आहे, पर ज़बान अथसि तिखी। छा कजे, सहणो पवंदो। इन खे चइबो आहे त बकरी खीर ॾिए पर फोलड़ियुनि गाॾड़। बकरीअ जी माउ केसि ताईं खारो मनाईंदी। बुरे कम जो नतीजो नेठि बुरो ई थींदो। राकेश भाउ खे घणो ई सम्झायो त स्मगलिंग जा कम न कर, आख़िर पुलिस खेसि पकड़े ई वई। इन करे चइबो आहे त बकरीअ जी माउ केसि ताईं ख़ैरु मनाईंदी। बकरी जंहिं वण सां ॿधिजे सो वण चरे। शरण ॾियण वारे खे ई नुक़सान पहुचाइण। पूजारीअ दया करे हुन खे मंदर में सुम्हण जी मोकल ॾिनी त हुन दान पेतीअ मां पैसा चोराए वरिता। इन खे चइबो आहे त बकरी जंहिं वण सां ॿधिजे सो वण चरे। बकरीअ खे सास जी, कासाईअ खे मास जी। पंहिंजे थोरे फ़ाइदे लाइ ॿिए जे घणे नुक़सान जी परवाह न करण। वॾा बिल्डर वॾियूं होटलूं ठाहिराइण लाइ ग़रीबनि खे बेघर करे था छॾीनि। हुननि खे त पंहिंजो नफ़ो ॾिसणो आहे। इन करे चइबो आहे त बकरीअ खे सास जी, कासाईअ खे मास जी। बनी साईअ जी साई, गाही बुखे जो बुखियो। ग़रीब हमेशा ग़रीब ई रहे थो। वॾे ऑर्डर मिलण करे सेठ खे त ख़ूब फ़ाइदो थियो, पर उन मां असां कम वारनि खे छा मिलंदो। इन करे चवंदा आहिनि त बनी साईअ जी साई, गाही बुखे जो बुखियो। बाबा भली ढकी भली। घर जी घटि वधाई ॿाहिरि न ॿुधाइजे। तूं पंहिंजे भाउ जे ख़राब आदतुनि जो बयानु ॿियनि खे छो थो ॿुधाई। घर जी ॻाल्हि घर में रखिजे। इन करे ई वॾनि चयो आहे त बाबा भली ढकी भली, ॿाराणी पोती कंहिं न धोती। ॿार हरकतूं कंदा ई रहंदा आहिनि। दीपक पीउ खे अंजाम कयो त हू गाॾी ध्यान सां हलाईंदो, तॾहिं पिणस खेसि कार हलाइण लाइ ॾिनी, पर हुन त पहिरें ॾींहुं ई ठोके छॾी। इन करे चइबो आहे त ॿाराणी पोती कंहिं न धोती। ॿाहिरि मिठ मिठ, अंदरि फिट फिट। ॿाहिरां ॻाल्हाइण जो मिठो, पर अंदर में बुराई हुअण। जशन ते एतबार न कजांइ, हू तोसां ॿाहिरां मिठो ॻाल्हाईंदो आहे ऐं तुंहिंजे पुठियां तोखे गारियूं ॾींदो आहे। इन खे चइबो आहे ॿाहिरि मिठ मिठ, अंदरि फिच फिच। ॿाहिरां चखी मखी, अंदरां बुड़बुड़ दखी। ॿाहिरां ॾिसण में सुठी लॻे ऐं वहिंवार ख़राब हुजे। विमला जे हार सिंगार ते मोहित न थिजांइ, हुन खे त ॻाल्हाइण जी बि तमीज़ कान्हे। इहा अथई ॿाहिरां चखी मखी, अंदरां बुड़बुड़ दखी। ॿार ॿारोतन में पधरो। माण्हूअ जे सुभाउ जी ख़बर संदसि ॿालपण मां ई पइजी वेंदी आहे। लालचंद जो पुटु डॉक्टरी पास करे आयो आहे। अदा छोकिरो नंढे हूंदे ई होशियारु हूंदो हो। इन करे त चइबो आहे त ॿार ॿारोतन में पधरो। ॿार चुरियो घर फुरियो। ॿार जे घर में चुरण जहिड़ो थियो त नुक़सान कंदो। निर्मला
2 मिंट बबलीअ खे दरीअ वटि छॾे वेई त हुन वाच खणी ॿाहिरि उछली। इन करे चइबो आहे त ॿाहिरि चुरियो घर फुरियो। ॿिली बि पंहिंजे घर में शींहुं आहे। कमज़ोर माण्हू बि पंहिंजे घर भरिसां बहादुरी ॾेखारींदो आहे। ओ ढिजणा, घर जे दर वटि बीह छा थो ललकारी? ॿाहिरि अच त ख़बर पवे, छो त ॿिली बि पंहिंजे घर में शींहुं हूंदी आहे। ॿिली शेर पढ़ाया, फिर शेर ॿिली ने खावण आया। सिखण वारो ई सेखारण वारे जे ख़िलाफ़ थिए। शंकर केतिरा साल सेठ वटि नौकरी कई ऐं सेठ बि हुनखे कमु सेखारियो। हाणे थो चवे त सेठ खे धंधो करण ई कोन थो अचे। इनखे चइबो आहे त ॿिली शेर पढ़ाया, फिर शेर ॿिली ने खावण आया। ॿिलीअ जे ख्वाब में छिछड़ा। लालची माण्हूअ खे सदाईं पंहिंजो स्वार्थ ॾिसण में ईंदो आहे। स्कूल जा ॿार आनंद मेले लाइ चंदो कठो करण आया त कंजूस करमचंद चंदो ॾिनो, इहो सोचे त उन मां बि फ़ाइदो वठिबो। इन करे चइबो आहे न, ॿिलीअ जे ख्वाब में छिछड़ा। ॿिलियुनि जे वेढ़े में भलो थियो भोलड़े जो। 2 ॼणनि जे झगड़े मां टे खे फ़ाइदो। रेवाचंद ऐं ख़ानचंद पाण में रस्ते ते विढ़नि पिया त उतां अची लंघियो वकील। हुन ॿिन्ही जो केस हथ में खयो ऐं ॿिन्ही खां फी बि वरिती। इन करे चइबो आहे त ॿिलियुनि जे वेढ़े में भलो थियो भोलड़े जो। ॿुॾणु वियो विसरी, लुॾणु आयो यादि। बेशर्माईअ वारो वहिंवार करणु। हू दादागीर किशन जेल मां थी आयो त ईअं पियो लॿाड़ूं हणे ॼण का वॾी खेप खटी आयो आहे। इनखे चइबो आहे ॿुॾणु वियो विसरी, लुॾणु आयो यादि। ॿुॾंदड़ खे कख जो आसरो। मुसीबत में थोड़ी मदद मां बि बल थो मिले। होचंद जो दुकान फसादनि में सड़ी वियो। उन वक़्तु सरकार पारां मदद जी पधराई ईअं हुई जीअं ॿुॾंदड़ खे कख जो आसरो। ॿुॾी ॿेड़ीअ जूं किलियूं बि भलियूं। जंहिं मां कुझु बि मिलण जी उमेद न हुजे, उन मां कुझु हासिल थियणु। मूं त उमेद ई लाइ छॾी हुई त हू को मुंहिंजा पैसा वापसि कंदो, पर 10,000 जे बदिरां 2,000 ॾिनई। उहे बि सुठा, छो त ॿुॾी ॿेड़ीअ जूं किलियूं बि भलियूं। पग जो पेच जेॾांहुं वराए तेॾांहुं वरे। हर कंहिं हंधा फ़ाइदो वठणु। मूलचंद जी ॻाल्हि न कर। हू जंहिं मां फ़ाइदो सम्झंदो उन जो ई पासो वठंदो। मतिलब त पग जो पेच जेॾांहुं वराए तेॾांहुं वरे। परण चवे डूंगे खे हलड़े टिटूंगा। घणनि ऐबनि वारो घटि ऐबनि वारे खे वरजाए। गीता पाण रोटी करे त हमेशह सारे छॾे। साथी भाॼाई खे चवे त तोखे मानी रधण नथी अचे, भाॼी फिकी आहे। इनखे चइबो आहे त परण चवे डूंगे खे हलड़े टिटूंगा। पंध खां कुते जे वात में बि चङो। पंधु करे पाण खे न थकाइजे। पिकनिक तां मोटण वक़्तु रस्ते में बस ख़राब थी पई। उन वक़्तु उतां लंघंदड़ उठ गाॾीअ में चढ़ी चेल्ह में सूर कराए जीअं तीअं शहर पहुतासीं। इन करे चइबो आहे त पंध खां कुते जे वात में बि चङो। 5 गुरूअ जा गंज। 5 सभाॻो अंग आहे। धर्मूअ जॾहिं धंधो शुरू कयो त खीसे में कुल 500 रुपया हुअसि। हाणे त 500 मां 5 लख थी पिया अथसि। इन करे चवंदा आहिनि त 5 गुरूअ जा गंज। पंहिंजो घर गुरूअ जो दर। सुख शांतीअ लाइ ॿाहिरि भिटकणु अजायो आहे। केतिरा बि मंदर टिकाणा घुमजनि, पर जहिड़ो सचो आनंद पंहिंजे घर में आहे अहिड़ो ॿियो किथे बि न आहे। इन करे चइबो आहे त पंहिंजो घर गुरूअ जो दर। पराई आस कुने जी लास। ॿिए ते भारणु अजायो आहे। केसिताईं भाउ खां पैसा वठी घर हलाईंदे, पंहिंजी महिनत सां कमाए त तूं ई घर वारनि खे ख़ुशि करे सघंदी। छो त पराई आस कुने जी लास। पराई अमानत धरती बि न ॾोहे। अमानत में ख़यानत करणु। दुबई वञण खां अॻु गौतम हुनखे 10,000 ॾेई वियो हो, पर हाणे हू चवे थो त मूं वटि गौतम जा पैसा कोन आहिनि। ईअं त न करणु घुर्जे, छो त चवणी आहे पराई अमानत धरती बि न ॾोहे। पराए दुहिले अहमक नचे। अणकोठियो कंहिंजे जलसे में शामिल थियणु।
नरेश खे ठेको मिलियो आहे त तूं छो तो एॾो ख़ुशि थी अणको थियो हुनजे पार्टीअ में वञी। इहो त थियो पराए दुहिले अहमक नचे, पराए माल ते टोपी निरार ते, ॿिए जे माल या धन दौलत ते वॾाई ॾेखारण। अदा ज़मीन तुंहिंजे रिश्तेदार जी आहे, तुंहिंजी कान्हे जो वॾेरो बणिजी पियो घुमी। इनखे चइबो आहे पराए माल ते टोपी निरार ते। पढ़ी पाण न ॼाणे मारे ख़ताबी, पंहिंजी अणॼाणाई लिकाइण ऐं ॿियनि खे ॾोह ॾियण। किशोर राग सुठो न ॻायो, जॾहिं कंहिं वरजायुसि त चवे थो त मूं त सुठो ॻायो, बाजे वारे ग़लति वॼायो। मतिलब त पढ़ी पाण न ॼाणे मारे ख़ताबी, पकीअ ॿेर में भितर हणणु। जंहिं घर में जवान छोकिरी हूंदी उते हर को माइटीअ जी ॻाल्हि कंदो। जॾहिं खां सेठ रामचंद जी धीअ सामाणी आहे, माइटियुनि वारी माई रोज़ पई न्यापा खणी अचे। इन में नाराज़ थियण जो त को कारण कोन्हे, छो त पकीअ ॿेर में हर को भितर हणंदो। पके घड़े खे कन्ना की न पवनि। वॾी उमिरि में सुभाउ जो बदिलजणु ॾुखियो थींदो आहे। भॻवान सॼी उमिरि नौकिरी न कई, सो हाणे वॾी उमिरि में छा नौकिरी कंदो, छो त पके घड़े खे कन्ना की न पवनि। पकी मानी छॾिजे पर संगत न छॾिजे। दोस्ती हर हालत में निभाइजे। दोस्त जे एक्सीडेंट जो ॿुधी हू अधु राति जो ई उथी भॻो अस्पताल ॾांहुं, छो त पकी मानी छॾिजे पर संगत न छॾिजे। पहिरीं धीउ पुट बराबरि। पहिरीं धीअ बि ॾाढी प्यारी लॻंदी आहे। गोपाल, तूं धीउ ॼमण ते केतिरो न ख़ुशि थी रहियो आहीं। सच चयो अथनि त पहिरीं धीउ आहे पुट बराबरि, पंहिंजी आहे सहजी। पंहिंजी हर का शइ सहूलियत भरी आहे ऐं उहा वक़्त सिर कमु अचे थी। यार, तुंहिंजो बाथरूम त शानदार आहे, पर मूंखां तेल जी शीशी नथी लभे। इन करे चवंदा आहिनि त पंहिंजी आहे सहजी। पंहिंजी पुठ कंहिं वराए कान ॾिठी आहे। पंहिंजे आईंदह जी कंहिंखे ख़बर कान्हे। राजन, तूं अहिड़ो तिखो सुभाउ रखी सभिनी सां छिनी फाड़े न वे। कहिड़ी ख़बर सुभाणे कंहिं में कमु पवई, छो त पंहिंजी पुठ कंहिं वराए कान ॾिठी आहे। 5-5 जा खुटाई पिया आहिनि। सदाई खोट हुअण। माया, तूं केॾा न अजाया ख़र्च थी करी, पूरत कीअं पवंदे? तॾहिं त तो वटि 5-5 जा खुटाई पिया आहिनि। 5 रुपयनि जी पगड़ी, 8 रुपया ॿधाणी। शइ जे मुल्ह खां उन जी ठाराणी या संभाल महांगी हुअण। कुर्ते जे कपिड़े जी क़ीमत आहे 50 रुपया ऐं सिलाई आहे 100 रुपया। मतिलब त 5 रुपयनि जी पगड़ी, 8 रुपया ॿधाणी। पंहिंजे लेखे मियां मिठू, पाण खे होशियारु सम्झणु। कल्ह पार्टीअ में सुरेश राग त तमामु मामूली ॻायो, पर अॼु सभिनी खे थो चवे त माण्हू मुंहिंजे राग ते मोहित थी पिया। इनखे चइबो आहे पंहिंजे लेखे मियां मिठू। पंहिंजी थोड़े पौ गॾह खे पेरे। पंहिंजे मतिलब लाइ नालाइक इंसान खे बि आज़ी निज़ारी करणी पवंदी आहे। हू कहिड़ो बि बेवकूफ़ हुजे, पर आहे त तुंहिंजो ऑफिसर। प्रमोशन खपई त संदसि ख़ुशामद करणी ई पवंदे, छो त चवंदा आहिनि त पंहिंजी थोड़े पौ गॾह खे पेरे। पंहिंजे धौड़े खे केरु खटो चवंदो? पंहिंजी औलाद या शइ खे कोई घटि न चवंदो आहे। गीता जा ॿार एॾा ढिंगा आहिनि जो बस नाहे, पर हू आहे जो सदाई पई साराहिनि। इन करे चइबो आहे त पंहिंजे धौड़े खे केरु खटो चवंदो? पंहिंजीअ में हथ, पराईअ में अखियूं। पंहिंजी शइ पंहिंजी आहे। चंद्र मूंखे चयो त मां तोखे ख़त टाइप करे ॾींदुसि, पर हुन देरि कई त मूं पंहिंजे हथ सां ई लिखी पोस्ट करे छॾियो, छो त पंहिंजीअ में हथ, पराईअ में अखियूं। पंहिंजे कीअ जो न वेझ न तबीब। जेको ॼाणी बुझी ग़लति कमु कंदो तंहिंजो कोई इलाज कोन्हे। सभिनी खेसि मनाए कई त हुन जुआरीअ जो ज़ामिन न पवे, पर हुन न मञियो। हाणे पियो भोगे, छो त पंहिंजे कीअ जो न वेझ न तबीब। पंहिंजो थिए न पर तोड़े फूके ॾिजे घर। पराओ कॾहिं बि पंहिंजो न थींदो आहे। कमल ग़रीब दोस्त जे पुट खे पंहिंजे ॿार वांगुरु पालियो, पर हुन खेसि ॿुढापे में दुकान में मदद करण जे बदिरां वञी ॿिए जे दुकान ते नौकरी कई। इन करे चइबो आहे त पंहिंजो थिए न पर तोड़े फूके ॾिजे घर।
पंहिंजो घर गुरुअ जो दर। पंहिंजो घर मंदर जे बराबरि आहे। मां त अॼु कंहिं मंदर टिकाणे जा चकर कोन लॻाया। मुंहिंजे लाइ त पंहिंजो घर गुरुअ जो दर आहे। पहिरियों मुल्ह खस्तूरी। हर चीज़ जो पहिरियों अघु घणो करे सुठो रहंदो आहे। अजाई 10 रुपयनि लाइ रीढ़ पीढ़ छो थो करी? छो त पहिरियों मुल्ह खस्तूरी थींदो आहे। पाप जो घड़ो भरजी भरजी नेठि फाटे। पाप जो फल ज़रूर भोगणो पवंदो आहे। ज़ालिम ज़मींदार ग़रीब किसाननि खे खूब सतायो। हाणे एक्सीडेंट खां पोइ लाचार थी बिस्तरे दाख़िल आहे। इन करे चवंदा आहिनि त पाप जो घड़ो भरजी भरजी नेठि फाटे।